क़ूतुल क़ुलूब मां 75 मदनी गुल क़िस्त हिकु। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ूतुल क़ुलूब मां 75 मदनी गुल क़िस्त हिकु। दुआए अत्तार या रब्बे करीम जेको भी ही मुकम्मल रिसालो क़ूतुल क़ुलूब मां 75 मदनी गुल क़िस्त हिकु पढ़ी या ॿुधी वठे उनखे पंहिंजी इबादत करण जो जज़्बो अता फ़रमाए ऐं उनखे माउ पीउ ऐं ख़ानदान समेत जन्नतुल फ़िरदौस में बेहिसाब दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मूं ते ॾींहं में 1000 भेरा दुरूद पाक पढ़ियो उहो एसिताईं न मरंदो जेसिताईं जन्नत में पंहिंजो ठिकाणो न ॾिसी वठे। अत-तरग़ीब व तरहीब 328/2 हदीस 22। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। इल्म नूर आहे। इल्म हिकु नूर आहे जंहिंखे अल्लाह बान्हे जे दिलि में दाख़िल करे छॾींदो आहे। इल्म तन्हाई में ग़मख़्वार आहे ऐं मलाइका इल्म वारनि जी दोस्ती खे पसंदि कंदा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे परनि सां छुहंदा आहिनि। इल्म इमाम आहे ऐं अमल उन जो ताबे आहे। क़ूतुल क़ुलूब उर्दू 10/1 11। 2 सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने अज़मत निशान आहे। इल्म जो दर्स ॾियणु तस्बीह आहे ऐं इन जी अहलियत रखण वारनि ताईं इन खे पहचाइणु अल्लाह जो क़ुर्ब हासिल करण जो ज़रीक़ो आहे। 3 बातिनी इल्मनि ते अमल कीअं कजे। बातिनी उलूम उहे आजिज़ी इख़लास ऐं तवक्कुल वग़ैरह ऐं तकब्बुर रियाकारी ऐं हसद वग़ैरह आहिनि जिन ते बातिनी जिस्मानी उज़वनि याने क़ल्ब दिलि सां अमल थींदो आहे। क़ूतुल क़ुलूब 13/1 तसव्वुफ़ जी तारीफ़ ऐं सूफ़ी केरु आहिनि। 4 हज़रत रुवैम बिन अहमद रहमतुल्लाह अलैह इरशाद फ़रमायो तसव्वुफ़ ही आहे त बानो पंहिंजे नफ़्स खे पंहिंजे रब जे मर्ज़ीअ ते छॾे ॾिए त उहो जेको चाहे उन खां कमु वठे। 5 हज़रत अबुल हसन क़न्नाद रहमतुल्लाहि अलैहि इरशाद फ़रमायो सूफ़ी उहो हूंदो आहे जेको अल्लाह पाक जे हक़नि जी अदायगीअ जे लाइ हर वक़्तु तयारु हूंदो आहे। 6 तसव्वुफ़ जो बुनियाद। तसव्वुफ़ में 2 ॻाल्हियूं बुनियादी हैसियत रखनि थियूं। तज़किया नफ़्स याने नफ़्स जी इस्लाह ऐं एहसान। तज़किया नफ़्स जो ज़िक्र क़ुरान करीम में बेअसत नबवी जे मक़सद में बार बार आयो आहे ऐं एहसान जो ज़िक्र हदीस पाक में मिले थो। इहो ई सबबु आहे जो हदीस जिब्राईल खे तसव्वुफ़ जो असलु सम्झियो वेंदो आहे। मल एहसान जे जवाब में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाह बातिन जे हवाले सां कुझु हिन तरह इरशाद फ़रमायो आहे अल्लाह जी इबादत ईअं करियो ॼणु तव्हां अल्लाह पाक खे ॾिसी रहिया आहियो ऐं जेकॾहिं इन मक़ाम खे न माणे सघो त हीउ यकीन रखो त अल्लाह पाक तव्हांखे ज़रूरु ॾिसी रहियो आहे। नंबर 7 ग़ुरबत याने वतन खां दूरी ऐं गुदड़ी। हज़रत यहया अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे त उन्हनि पंहिंजे वतन में बि मुसाफ़िरनि वांगुरु ज़िंदगी बसर कई ऐं ख़ानदान में रहंदे बि पंहिंजनि खां बेपरवाह रहिया। गुदड़ी सूफ़ जो लिबास हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे जिन सभ खां पहिरियां पशमीनी याने ऊनी लिबास ज़ेबे तन फ़रमायो। क़ूतुल क़ुलूब 22/1 8 हज़रत अबू तुफ़ैल रज़ियल्लाहु अन्हु वफ़ात 100 हिजरी जो विसाल मक्का मुकरमा में सभिनी खां आख़िर में थियो। जॾहिं 1 सदी हिजरी मुकमल थी त ज़मीन ते का अहिड़ी अखि मौजूदु न रही जंहिं हुस्न अख़लाक़ जे पेकर महबूब रब अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई हुजे। 9 शेख अबू तालिब मक्की आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी नज़र में। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फ़तवा रज़विया जिल्द 22 सफ़ो 557 ते फ़रमाइनि था शेख अबू तालिब मक्की रहमतुल्लाहि अलैहि तमामु घणे इल्म सां माला माल आहिनि, हाल में साहिब कमाल आहिनि ऐं असलाफ़ जे हालतुनि खे चङी रीति ॼाणींदा आहिनि ऐं तक़वा ऐं वरा परहेज़गारी ख़ौफ़ ख़ुदा में इन्हनि जो हिकु ख़ासि मक़ाम आहे ऐं सुठनि मुआमलनि में गहरी सोच ऐं फ़िक्र कामिल रखंदा आहिनि। क़ूतुल क़ुलूब 31/1 10 रिज़ाए इलाही जी तारीफ़ ऐं उन जो हासिलु थियणु।
रिज़ा अल्लाह पाक जे हुक्मनि जे निफ़ाज़ ते दिलि जे मुतमइन रहण जो नालो आहे ऐं दिलि जो सुकून ऐं इत्मिनान इख़्तियारी अमल न आहे पर वहबी ऐं अताई याने अल्लाह पाक जे तरफ़ां अता थियण वारो आहे। अल्लाह पाक जंहिंखे चाहींदो आहे अता फ़रमाईंदो आहे। 11 40 सालनि ताईं हिकमत जा मोती गॾु कंदा रहिया। हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह अलैह 40 सालनि ताईं पंहिंजे सीने में हिकमत जा मोती गॾु कंदा रहिया, पोइ ज़बान सां उन्हनि जो इज़हार कयाऊं। 12 आलिम पंहिंजे ख़लवत याने तन्हाई खे अज़ीज़ सम्झंदो आहे, पर जेकॾहिं खेसि ख़ासि साथी मुयसर हुजनि त पोइ उन्हनि जी सोबत खे ख़लवत ते तरजीह ॾींदो आहे। 13 असां बेकसनि जे मददगार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे, तव्हां मां को बि पंहिंजे भाउ खे उन जी जाइ तां उथारे पाण उन जाइ ते न वेहे, पर वुसअत ऐं कुशादगी इख़्तियार कंदा करियो। क़ुतुल क़ुलूब 45/1 मुस्लिम सफ़ो 923 हदीस 56-84। 14 नमाज़ जुमा जी तयारी। कुझु बुज़ुर्ग नमाज़ जुमा जे लाइ जुमे जी राति जामे मस्जिद में गुज़ारींदा हुआ ऐं कुझु बुज़ुर्ग छंछर जी राति बि जामे मस्जिद में बसर कंदा हुआ त जीअं जुमे जूं अञा वधीक बरकतूं नसीब थियनि। जॾहिं त अवामुन्नास पंहिंजे पाड़े जी मस्जिदुनि में नमाज़ फ़जर अदा कंदा हुआ ऐं पोइ जामे मस्जिद जो रुख़ कंदा हुआ। मनक़ूल आहे त इस्लाम में सभ खां पहिरीं बिदअत इहा पैदा थी त जामे मस्जिद में जल्दी वञणु तर्क कयो वियो। क़ुतुल क़ुलूब 45-46/1। 15 हर घड़ी हुजे मुंहिंजे ज़बान ते अल्लाह अल्लाह। हज़रत शेख अबू तालिब मक्की रहमतुल्लाहि अलैहि जी ज़िंदगी जो हिकु लम्हो याद इलाही में बसर थींदो हो, याने उहे याद इलाही खां ग़फ़लत में खयल साह खे साह ई शुमार न कंदा हुआ। 16 पंहिंजे वक़्त जी बहितरीन तक़सीम कारी। वक़्तु केतिरो बि मुख़्तसर छो न हुजे, 3 ॻाल्हियुनि खां ख़ाली न हुजे। 1 उन वक़्त में उन ते अल्लाह पाक जो को फ़र्ज़ु लाज़िम हूंदो जंहिंजूं 2 सूरतूं आहिनि, उहो अमर अहिड़ो हूंदो जंहिंजी बजा आणणु या छॾे ॾियण जो उनखे हुकुम ॾिनो वियो हूंदो। 2 उहो वक़्तु कंहिं मुस्तहब कमु करण में गुज़ारिजे। 3 उन वक़्त में को अहिड़ो मुबाह जाइज़ कमु सर अंजाम ॾिजे जंहिंमें जिस्म ऐं दिलि ॿिन्ही जो फ़ाइदो हुजे। मोमिन जे लाइ इन्हनि मज़कूरा वक़्तनि खां सवाइ ॿियो को चोथों वक़्तु न आहे। जेकॾहिं हुन को चोथों वक़्तु कढियो त उहो अल्लाह पाक जे हदुनि खां तजावुज़ करण वारो याने हदुनि खां ओरांघिण शुमार थींदो, ऐं जेको अल्लाह पाक जे हदुनि खे ओरांघींदो आहे उहो पंहिंजे ई नफ़्स ते ज़ुल्म करण वारो आहे। क़ुतुल क़ुलूब 47/1। 17 मुरीद जे लाइ 7 ज़रूरी ॻाल्हियूं। 1 इरादे में सचो हुजणु। इन जी अलामत आहे आख़िरत जे लाइ ज़ादे राह सामान जो तयारु हुजणु। 2 ताअत नेकी जा सबब इख़्तियार करणु। इन जी अलामत ई आहे बुरनि दोस्तनि खे छॾे ॾियणु। 3 हाले नफ़्स जी मारिफ़त सुञाणप रखणु। इन जी अलामत आहे नफ़्स जे मकारियुनि खां आगाह हुजणु। 4 आलिम रब्बानी फ़क़ीह आलिम जी मजलिस में वेहणु। इन जी अलामत आहे आलिम रब्बानी खे ॿियनि ते तरजीह ॾियणु। 5 तौबतुन नसूह याने अहिड़ी तौबा जंहिंखां पोइ गुनाह जो इर्तिकाब न थिए जो हुजणु त जीअं उन जे सबबु इबादत जी लज़्ज़त माणे ऐं हमेशह साबित क़दम रहे। तौबा जी अलामत आहे नफ़्स जे ख़्वाहिशुनि खे ख़तमु करणु ऐं नफ़्स खे उन जे मरग़ूब याने पसंदीदा शयुनि खां परे रखणु। 6 अहिड़ियूं हलाल शयूं खाइणु जेके मज़मूम याने नापसंदीदा न हुजनि। नापसंदीदा न हुजनि। 7 नेक कम में मदद करण वारे कंहिं दोस्त जो हुजणु। सुठे दोस्त जी अलामत आहे इन जो नेकी ऐं तक़वा जे कमनि में ताउन करणु ऐं गुनाह ऐं सरकशी खां मना करणु। 18 कशफ़ुज़्ज़ुनून में आहे इस्लाम में तरीक़त जे बारीकियुनि मुतालिक़ क़ुतुल क़ुलूब जहिड़ो ॿियो को किताबु न लिखियो वियो आहे। 19 जल्दी ऐं वेसर जो वासितो ऐं सबबु शैतान आहे ऐं ॿियो इहो त बाने ते उन वक़्तु तौफ़ीक़ जी कमी हूंदी आहे। 20 जंहिंखे किताब ऐं सुन्नत मां का फ़ज़ीलत मालूम थिए ऐं ॿियो उहो
मालूम थिए ऐं उहो उन ते सवाब जी नियत सां अमल करे त अल्लाह पाक उनखे उन ते अमल जो सवाब अता फ़रमाईंदो आहे। तोड़े जो उन जो अमल अहिड़ो न हुजे जहिड़ो चयो वियो हो। जमाउल जवामिअ 124/7 हदीस 21,590। 21 इंसान खे घुरिजे त हू नमाज़ फ़जर खां पोइ ॾींहं जे कमनि जे बारे में सोचे त कहिड़ा फ़र्ज़ ऐं नेक कम याने मुस्तहबात करणा आहिनि ऐं इहो बि सोचे त अल्लाह पाक पंहिंजे रहमत ऐं करम सां उन जे गुनाहनि खे माण्हुनि खां लिकाए रखियो आहे। जेकॾहिं अल्लाह पाक चाहे हा त ऐब ज़ाहिर थी वञनि हा। 22 बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम तुलूए फ़जर खां वठी तुलूए आफ़ताब ताईं ख़ैर ऐं भलाई खां सवाइ ॿियो को कलाम करण खे नापसंदीदा सम्झंदा हुआ। 23 अफ़ज़ल इल्म ऐं अफ़ज़ल अमल मरवी आहे त माण्हुनि ते हिकु ज़मानो अहिड़ो ईंदो जो उन्हनि में अफ़ज़ल तरीन इल्म ख़ामोशी ऐं अफ़ज़ल तरीन अमल गुनाहनि खां बचण ख़ातिर निंड हूंदो। काश बानो हालत बेदारी में बि सुतल जीअं थी वञे, छो त निंड में बानो गुनाहनि खां महफ़ूज़ रहंदो आहे, जॾहिं त हालत बेदारी में मासी याने गुनाहनि खां महफ़ूज़ रहणु हिकु मुश्किल अमर याने मुआमिलो आहे। 24 हज़रत सैयदना सुफ़ियान सौरी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था अल्लाह पाक उन्हनि माण्हुनि खे पसंदि फ़रमाईंदो आहे जेके फ़ारिग़ हुजनि त सलामती हासिल करण जे लाइ सुम्ही पवनि। 25 ॾींहं में 2 भेरा सुम्हणु ईअं ई नापसंदीदा आहे जीअं शब बेदारी याने राति में इबादत न करण वारे जे लाइ ॾींहं जो सुम्हणु नापसंदीदा आहे। 26 8 कलाक निंड करणु मुस्तहब आहे। ज़ोहर खां पोइ वारी निंड अचण वारी राति जे लाइ आहे ऐं ज़ोहर खां पहिरियां वारी निंड गुज़िरियल राति जे लाइ हुई। मुस्तहब ही आहे त ॾींहं ऐं राति में 8 कलाकनि खां वधीक न सुम्हिजे। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं ॾींहं ऐं राति में एतिरा कलाक आराम न कयो त उन सां जिस्म कमज़ोर थी वेंदो, छो त निंड जिस्म जी ग़िज़ा ऐं उन जी राहत आहे। 27 ज़ोहर ऐं असर जे विच में मस्जिद में एतिकाफ़ करणु मुस्तहब आहे। 28 हर का शइ सजदे में ज़ोहर ऐं असर जे विच वारो वक़्तु शाम जे उन्हनि वक़्तनि मां हिकु आहे जंहिं वक़्तु हर शइ सजदो कंदी आहे। इहा केॾी न ख़राबु ॻाल्हि आहे त बेजान ऐं मुर्दा शयूं त पंहिंजे परवरदिगार जी बारगाह में सजदा रेज़ हुजनि ऐं उन जे ज़िक्र में मशग़ूल हुजनि, पर जहिड़ो जाॻंदो इंसान पंहिंजे परवरदिगार खां गाफ़िल हुजे। 29 सभिनी नबियुनि जे सरवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आली शान आहे जंहिंजो अॼु गुज़िरियल ॾींहं खां बुरो हुजे त उहो महरूम आहे। 30 जेको अल्लाह पाक जी इबादत कंदो आहे ऐं पोइ सुस्ती जे सबबु उनखे छॾे ॾींदो आहे त अल्लाह पाक उन खां नाराज़ थी वेंदो आहे। अत-तबक़ातु शाफ़िइया 298/6। 31 तहियतुल मस्जिद जे क़ाइम मक़ाम जेको शख़्स मस्जिद में तहियतुल मस्जिद अदा करण खां सवाइ वेहे उनखे घुरिजे त ही कलमा 4 भेरा पढ़ी वठे, सुब्हानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर, छो त ही कलमा फ़ज़ीलत में 2 रकातुनि जे बराबरि आहिनि ऐं जेको मस्जिद में बग़ैर वुज़ू जे दाख़िल थिए या मस्जिद जे भरिसां गुज़रे त उहो बि ही कलमा 4 भेरा पढ़ी वठे। 32 बग़ैर वुज़ू जे मस्जिद में दाख़िल थियणु हज़रत शेख अबू तालिब मक्की रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था मूंखे कंहिंजो बेवुज़ू मस्जिद में दाख़िल थियणु ऐं वेहणु नापसंदि आहे। 33 सिज जे ज़वाल जा 7 वक़्त सिज जा 7 ज़वाल आहिनि। इन्हनि मां 3 अहिड़ा आहिनि जिन खे को बि इंसानु नथो ॼाणे। पहिरीं ज़वाल जो वक़्तु अल्लाह पाक खां सवाइ को बि नथो ॼाणे। ॿियो ज़वाल जो वक़्तु सिर्फ़ु उहे मलाइक ॼाणनि था जेके सिज जा निगहबान आहिनि। टियों ज़वाल जो वक़्तु ज़मीन जा मलाइक ॼाणनि था। चोथें ज़वाल जे वक़्त खे नुजूमी फ़लक जे पैमाइश ऐं अफ़लाक जी तरकीब सां सुञाणींदा आहिनि। पंजो वक़्तु रियाज़ी दान ऐं तक़वीम जा माहिर औज़ारनि या मशीनुनि वग़ैरह जे ज़रिए ॼाणे वठंदा आहिनि।
छहें जो इल्मु मौज़ननि ऐं वक़्त जो ख़्यालु रखण वारनि माण्हुनि खे हूंदो आहे ऐं सतों वक़्तु सभई माण्हू सुञाणींदा आहिनि उन वक़्त में नमाज़ पढ़ी वेंदी आहे। क़ूतुल क़ुलूब 178/1। 34 सिज जी रफ़्तार। सरकारे वाला तबार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम का पुछियो, छा ज़वाले शम्स जो वक़्तु थी वियो आहे? अर्ज़ु कयो वियो, न। हा, जंहिं ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो, इहो कीअं थी सघे थो? अर्ज़ु कयाईं, मुंहिंजो तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रुॻो न हा चवण जे दौरान सिज फ़लक में 50,000 फ़रसख़ जो फ़ासिलो तय करे वरितो हो। क़ूतुल क़ुलूब 179/1। इरशादुस सारी 218/2। तहतुल हदीस 540। 35 रिज़ा नेक माण्हुनि जे लाइ ऐं अफ़ु गुनहगारनि जे लाइ। अल्लाह पाक जी रिज़ा नेकोकारनि जे लाइ आहे ऐं उन जो अफ़ु ऐं करम गुनहगारनि जे लाइ आहे। 36 जुमे जे ॾींहं जो फ़जर। जेको शख़्स जुमे जे ॾींहुं नमाज़ फ़जर बाजमाअत अदा करे ऐं पोइ मस्जिद में वेही अल्लाह पाक जो ज़िक्र कंदो रहे एसि ताईं जो सिज उभिरी वञे त उन शख़्स जे लाइ जन्नतुल फ़िरदौस में 70 अहिड़ा दर्जा हूंदा जो हर 2 दर्जनि जे विच में हिकु तेज़ रफ़्तार घोड़े जे 70 साल डोड़ण जे मिक़दार बराबरि फ़ासिलो हूंदो। शुअबुल ईमान 60/3। हदीस 28-70। 37 जहन्नमी जन्नती थी वेंदो। सुल्तान बहरोबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आली शान आहे, जेको शख़्स सूमर जी राति 2 रकातूं हिन तरह पढ़े जो हर रकात में सूरत फ़ातिहा खां पोइ सूरत इख़लास, फ़लक ऐं नास 15-15 भेरा पढ़े, सलाम फेराइण खां पोइ आयतुल कुर्सी ऐं इस्तिग़फ़ार बि 15-15 भेरा पढ़े त अल्लाह पाक उन खे जन्नतुनि में शामिलु करे छॾींदो आहे, चाहे उहो जहन्नमियुनि मां हुजे, ऐं इन जा सभु ज़ाहिरी ऐं बातिनी गुनाह बख़्शिया वेंदा आहिनि ऐं उन जे पढ़ियल हिकु हिकु आयत जे बदिले में हिकु हज ऐं हिकु उमिरि जो सवाबु लिखियो वेंदो आहे। ऐं जेकॾहिं हिकु सूमर खां ॿिए सूमर जे विच में उन जो मौत वाक़िअ थी वञे त उहो शहीद जी मौत मरंदो। क़ूतुल क़ुलूब 199/1। इत्तिहाफ़ुस सादतुल मुत्तक़ीन 630/3। 38 मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जो फ़रमान आहे त अक़ुलमंद ऐं दाना माण्हू राति जे इब्तिदाई वक़्त में ऐं तंदुरुस्त ऐं ताक़तवर माण्हू राति जे आख़िरी हिसे में नमाज़ वितर अदा कंदा आहिनि। 38 अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जी शुरूआत, विच ऐं आख़िर टिनी वक़्तनि में वितर अदा कया। इब्न माजा 53/2। हदीस 1185। 40 सुबुह जे वक़्तु बैतुल ख़ला इस्तंजा ख़ाने वञणु तिबी लिहाज़ खां जिस्म लाइ निहायत मुफ़ीद आहे ऐं तहारत लाइ वधीक बहितर आहे, ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि लाइ जेके ॾींहं जे वक़्तु खाधो खाईंदा आहिनि। 41 मानो जॾहिं बावुज़ू थी ज़िक्र कंदे मुशाहिदे ऐं तफ़क्कुर याने ग़ौर ऐं फ़िक्र में मशग़ूल थी सुम्हंदो आहे त उन जो बिस्तरो ई उन जी मस्जिद याने महल इबादत बणिजी वेंदो आहे ऐं बेदार थियण ताईं नमाज़ी लिखियो वेंदो आहे। क़ूतुल क़ुलूब 213/1। 42 तहजुद जी इब्तिदा 2 मुख़्तसर रकातुनि सां करणु मुस्तहब आहे ऐं नमाज़ शुरू करण खां फ़ारिग़ थियण ताईं कुझु बि न खाइजे पीजे, छो त इंसानु जॾहिं निंड मां बेदार थींदो आहे त उन जी दिलि हर क़िस्म जे ख़्वाहिशात खां ख़ाली हूंदी आहे। जॾहिं हू कुझु खाईंदो पीअंदो त संदसि कैफ़ियत तब्दील थी वेंदी। 43 तहजुद जूं फ़ज़ीलतूं। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ याने तहजुद ज़रूरु अदा कंदा करियो, छो त इहा रब जी रिज़ा जो बाइस आहे, इहा तव्हां जे गुनाहनि खे मिटाइण वारी आहे। तव्हां खां पहिरियां नेक बाननि जो अहिड़ो ई तिर्ज़े अमल रहियो आहे। हीअ गुनाहनि खे परे करण वारी, वज़न हल्को करण वारी ऐं जिस्म मां बीमारियुनि खे भॼाइण वारी आहे। क़ूतुल क़ुलूब 219/1। तिर्मिज़ी 322/5। हदीस 35-60। 44 जन्नत वारा कम। हज़रत अली बिन बकार रहमतुल्लाहि अलैहि जो क़ौल आहे त
40 सालनि ताईं सवाइ तुलूए फजर जे मूंखे ॿी कंहिं बि शइ ग़म में मुब्तला न कयो। कंहिं ॾाहे जो क़ौल आहे त दुनिया में राति जे वक़्तु क़याम करणु, हबीब दोस्त सां ॻाल्हियूं करणु ऐं शहरग खां बि वधीक वेझी ज़ात खां मुनाजात करणु दुनिया जा अमल न आहिनि, पर इहे जन्नत वारा कम आहिनि जिन खे अल्लाह पाक दुनिया में पंहिंजे ख़ासि बाननि जे लाइ ज़ाहिर फरमायो आहे। वधीक ही त उन्हनि नेक बाननि खां सवाइ उन्हनि अमलनि जी मारिफत ॿिए कंहिंखे बि न आहे ऐं न ई उहे अमल बजा आणण सां उन्हनि खां सवाइ कंहिं ॿिए जे दिलि खे राहत मिलंदी आहे। 45 हज़रत उत्बा ग़ुलाम रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था त मां 20 सालनि ताईं रातियुनि जो मशक़त कंदो रहियुसि ऐं हाणे 20 सालनि खां उन जी नेमतुनि मां लुत्फ़ अंदोज़ थी रहियो आहियां। याने 20 साल तकलीफ़ सां इबादत कंदा रहिया ऐं पोइ इबादत में संदन अहिड़ी त दिलि लॻी वई जो इबादत खेनि सुकून ऐं लज़्ज़त हासिलु थींदी आहे। 46 सुठे आवाज़ सां तिलावत करणु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने ख़ुशबूदार आहे, अल्लाह पाक कंहिं बि शइ जो हुक्म ईअं न ॾिनो आहे जीअं क़ुरान पाक खे सुठे आवाज़ सां पढ़ण जो ॾिनो आहे। बुख़ारी 592/4 हदीस 75-44। 47 घर में विहाणो। हज़रत वहब बिन मुनब्बा यमानी रहमतुल्लाहि अलैहि वटि चमड़े जो विहाणो हो। जॾहिं उन्हनि जे मथां निंड ग़ालिब थींदी हुई त उन विहाणे ते पंहिंजो सीनो रखी छॾींदा हुआ, पोइ कुझु साह खणी घबराए उथी पवंदा हुआ ऐं चवंदा हुआ त मुंहिंजे वेझो पंहिंजे घर में शैतान खे ॾिसण खां बहितर ही आहे त मां पंहिंजे घर में विहाणे खे ॾिसां, छो त विहाणो निंड खे दावत ॾींदो आहे। याने बिस्तरे या विहाणे खे ॾिसंदो रहणु निंड आणींदो आहे। तंहिं करे आम हालतुनि में इन्हनि ॾांहुं न ॾिठो वञे त किथे इबादत खां गाफ़िल करे गफ़लत जी निंड न सुम्हारे छॾनि। 48 राति जो इबादत में मदद करण वारियूं शयूं। रातियुनि जो क़याम करणु ज़ादे राह खां सवाइ मुमकिन न आहे, छो त हर सफ़र ज़ादे राह सां ई तय थींदो आहे। तंहिं करे राह सलूक जो बि हिकु ज़ादे राह आहे। जेको उन राह ते हलणु चाहे उनखे घुरिजे त कुझु ज़ख़ीरो बतौर ज़ादे राह गॾु करे पाण सां खणे। ज़ादे राह उहे शयूं आहिनि खाधे खां मैदो ख़ाली हुजे, पाणी घटि पीजे, ॾींहं जे वक़्तु क़ैलूला करे ऐं दुनिया जे मुआमलनि में मशग़ूल थी पंहिंजे जिस्म खे हद खां वधीक न थकाए। 49 रातियुनि जो इबादत करणु। हिकु रिवायत में आहे त अल्लाह पाक इरशाद फ़रमायो, बेशक मुंहिंजो हक़ीक़ी बानो उहो आहे जेको क़याम इबादत करण जे लाइ कुकड़ जे बांग जो इंतज़ारु न कंदो आहे। हिन रिवायत में वक़्ते सहर खां पहिरियां इबादत लाइ उथणु मक़सूद आहे। क़ुतुल क़ुलूब 229/1। 50 राति जे आख़िरी हिस्से में सुम्हणु। राति जे आख़िरी हिस्से में सुम्हण जे मुस्तहब हुजण जूं 2 सूरतूं आहिनि। हिकु, राति जे आख़िरी हिस्से में सुम्हणु सुबुह जे वक़्त जे निंड खे ख़तमु करे छॾींदो आहे, छो त बुज़ुर्गान दीन सुबुह जी निंड खे निहायत नापसंदि फ़रमाईंदा हुआ, बल्कि निंड करण वारे खे नमाज़ फ़जर खां पोइ सुम्हण जो हुकुम ॾींदा हुआ। 2 चहिरे जी फिकाण थोरी घटि थी वञे, छो त जेकॾहिं बानो राति जो अक्सर हिसो क़याम कंदे याने इबादत में गुज़ारे ऐं सहर जे वक़्तु सुम्ही पए त सुबुह जे वक़्तु अचण वारी निंड खां बि निजात मिली वेंदी ऐं चहिरे जी ज़र्दी बि घटि थी वेंदी। पर जेकॾहिं हू राति जो अक्सर हिसो सुतल रहे पोइ सहरी जे वक़्तु बेदार थिए त सुबुह जे वक़्तु न रुॻो झूटा खाईंदो रहंदो, बल्कि चहिरे जी फिकाण बि वाज़े नज़र ईंदी। तंहिं करे बाने खे उन खां बचणु घुरिजे, छो त इहो शुहरत ऐं मख़फ़ी शहवत याने नेकी करण ते तारीफ़ ॿधण जे दुबियल ख़्वाहिश जो दरवाज़ो आहे। इन अलावा राति जे वक़्तु पाणी बि तमामु घटि पीजे, छो त इन सां बि चहिरे ते फिकाण ज़ाहिर थींदी आहे, ख़ासि करे राति जे आख़िरी हिसे में ऐं निंड मां बेदार थियण खां बाद। क़ुतुल क़ुलूब 230/1।
51 जमाअत फ़ौत थी वञण जो सबबु। हज़रत अबू सुलेमान रहमतुल्लाही अलैहि फ़रमाइनि था, नमाज़ जी जमाअत फ़ौत थियण जो सबबु को न को गुनाह हूंदो आहे। हज़रत इब्ने साफ़ी रहमतुल्लाही अलैहि फ़रमाइनि था, मां तक़रीबन 30 सालनि ताईं जेल जो निगरान रहियुसि। राति जे वक़्तु आवारा गर्दी कंदे जेको बि पकड़ियो वेंदो हो ऐं जेल मोकिलियो वेंदो हो, आउं उन खां पुछंदो हुयुसि त छा तो इशा जी नमाज़ बाजमात पढ़ी हुई, त जवाबु मिलंदो हो न। 52 बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाही अलैहिम ॾींहं जे वक़्तु नमाज़ पढ़ण में रुकू ऐं सुजूद जी कसरत पसंदि कंदा हुआ ऐं राति जी नमाज़ में तवील क़याम करणु पसंदि कंदा हुआ। 53 नानाए हसनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा खे इरशाद फ़रमायो, हिन तरह दुआ घुरंदियूं करियो, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीसु फ़अग़िथनी वला तकिलनी इला नफ़्सी तरफ़त ऐनी व अस्लिह ली शअनी कुल्लह। तर्जुमो, ए ज़िंदा ए ॿियनि खे क़ाइमु रखण वारा, तुंहिंजी रहमत जे भरवेसे ते मां मदद घुरी रहियो आहियां, तंहिं करे मुंहिंजी मदद फ़रमाए ऐं मूंखे हिकु लम्हे जे लाइ बि मुंहिंजे नफ़्स जे हवाले न करणु फ़रमाए, पर मुंहिंजे हर मुआमिले जी इस्लाह फ़रमाए। सुननुल कुबरा लिन्नसाई 147/6 हदीस 10405। सरकारे नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह ऐं शाम ही दुआ घुरंदा हुआ ऐं कॾहिं बि नागो न फ़रमाईंदा हुआ। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुकल आफ़ियत फ़िद दुनिया वल आख़िरह व अस्अलुकल अफ़्व वल आफ़ियत फ़ी दीनी व दुनियाय व फ़ी अहली व माली। अल्लाहुम्मा अस्तुर औरती व आमिन रौआती व अक़िलनी असराती। अल्लाहुम्मा अहफ़ज़नी मिन बैनि यदैया व मिन ख़ल्फ़ी व अन यमीनी व अन यमीनी व अन शिमाली व मिन फ़ौक़ी। तर्जुमो, ए अल्लाह पाक, मां तोखां दुनिया ऐं आख़िरत में आफ़ियत जो तलबगार आहियां ऐं पंहिंजे दीन ऐं दुनिया ऐं माल ऐं औलाद में अफ़्व ऐं आफ़ियत जो सुवाली आहियां। ए अल्लाह पाक, मुंहिंजी पर्दापोशी फ़रमाए, मूंखे ख़ौफ़ खां नजात अता फ़रमाए ऐं मुंहिंजी लग़्ज़िशुनि खे मुआफ़ फ़रमाए। ए अल्लाह पाक, मुंहिंजे साम्हूं खां, पुठियां खां, मुंहिंजे साॼे ऐं खाॿे पासे खां ऐं मथां खां मुंहिंजी हिफ़ाज़त फ़रमाए। क़ुतुल क़ुलूब 998/1 अबू दाऊद 414/4 हदीस 5074। 55 ख़ूबसूरत दुआ, या गौस या मुग़ीस या मुस्तग़ास या गयासुल मुस्तगीसीन ला तकिलनी इला नफ़्सी या रब्बी तरफ़त ऐनिन फ़अहलिक वला तकिलनी इलल ख़ल्क़ि फ़अदीक़ इक़लनी किलाअतल वलीद वला तुख़िल्ल अन्नी वतवल्लनी बिमा ततवल्ला बिही इबादकस सालिहीन। तर्जुमो, ए मददगार, ए फ़रियाद ॿुधण वारा, ए उहा ज़ात जंहिंखां मदद तलब कई वेंदी आहे, ए फ़रियादिन जी फ़रियाद ॿुधण वारा, ए मुंहिंजा परवरदिगार, मूंखे हिकु लम्हे जे लाइ बि मुंहिंजे नफ़्स जे हवाले न करणु फ़रमाइजांइ जो आउं हलाक थी वञा, ऐं न ई मूंखे मख़लूक़ जे हवाले कजांइ जो आउं बर्बाद थी वञा, पर हिकु नए ॼावल ॿार वांगुरु मुंहिंजी हिफ़ाज़त फ़रमाए ऐं मूंखे अकेलो न छॾ ऐं मूंसां ईअं महबत फ़रमाए जीअं तूं पंहिंजे नेक ऐं सालिह ॿाननि सां फ़रमाईंदो आहीं। 56 बहितरीन दुआ। तर्जुमो, ए अल्लाह पाक, मां तुंहिंजो बानो आहियां, तुंहिंजे बाने जो पुटु आहियां, मुंहिंजी पेशानी तुंहिंजे दस्ते क़ुदरत में आहे, मुंहिंजे बारे में तुंहिंजो हुकुम जारी आहे, मूं ते तुंहिंजी क़ज़ा नाफ़िज़ आहे, तुंहिंजी मशीयत में अदल आहे। जेकॾहिं तूं मूंखे अज़ाब ॾीं त मां इन जो अहल आहियां, ऐं जेकॾहिं तूं मूं ते रहम फ़रमाईं त तूं उन शान जे लाइक़ु आहीं, तंहिं करे मूंसां पंहिंजे शान जे लाइक़ु
सुलूक फ़रमाए। ए अल्लाह पाक, ए मुंहिंजा मौला, ए अल्लाह पाक, ए मुंहिंजा रब, मूंसां अहिड़ो सुलूक करणु फ़रमाए जेको तुंहिंजे शान जे लाइक़ु आहे। ऐं ए अल्लाह पाक, ए मुंहिंजा रब, ए अल्लाह पाक, मूंसां अहिड़ो सुलूक न करणु फ़रमाए जंहिंजो मां अहल आहियां, छो त तूं ई तक़वा ऐं मग़फ़िरत जो मालिक आहीं। ए उहा ज़ात जंहिंजी रहमत खे गुनाह नुक़सान न पहुचाईंदा आहिनि ऐं न ई बख़्शिश ऐं मग़फ़िरत उनखे को नुक़सान पहुचाईंदियूं आहिनि। ए अल्लाह पाक, ए मुंहिंजा रब, मूंखे अहिड़ियूं नेमतूं अता फ़रमाए जेके तुंहिंजे रहमत खे मुंहिंजे लाइ नुक़सान जो सबबु न बणाइनि ऐं अहिड़ियूं बरकतूं बि अता फ़रमाए जेके तुंहिंजे रहमत खे मुंहिंजे लाइ घटि न कनि। 57 अस्माए हुस्ना जे वसीले सां दुआ घुरणु। जॾहिं को शख़्स अल्लाह पाक खां दुआ घुरे त उन जे अस्माए हुस्ना जे माना जे वसीले सां घुरे, छो त उहे उन जूं सिफ़तूं आहिनि ऐं हू अहिड़ी तरह दुआ घुरण खे पसंदि फ़रमाईंदो आहे ऐं हुन उन्हनि अस्माए हुस्ना खे ज़ाहिर बि इन ई लाइ फ़रमायो आहे त जीअं दुआ घुरण वारो इन्हनि जे वसीले सां दुआ घुरे। मिसाल तौरु हीअं दुआ घुरे, या जब्बारो उजबुर क़ल्बी, या गफ़ारो इग़फिर ज़म्बी, या रहमानो अस्लिहनी, या रहीमो इरहमनी, या तव्वाबो तुब अलैया, या सलामो सल्लिमनी। क़ुतुल क़ुलूब उर्दू सफ़ो 253। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।